किपरो में कुछ ॾींहं अॻु हैदराबाद खां किपरो ईंदे क़ौमी कारकुन गमशाद मरी खे मुबैना खंबे गुम करण ख़िलाफ़ सांगठ रोड ते क़ौम परस्त अॻवाननि पारां अलामती बुख हड़ताल कैंप कई आहे। बुख हड़ताल कैंप जी अॻवानी अकबर मरी आज़ाद कुंभर ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेका अलामती बुख हड़ताल आहे जसाफ़ अॻवान गमशाद अली मरी जंहिंखे 3 मई ते पहिरें त उनखे खाई जे शहर में किन गुंडनि ज़ख़्मी कयो। उन ज़ख़्मी थियण खां पोइ जॾहिं हॉस्पिटल का रेफर थी हैदराबाद असां मुसलसल असां ई संदुस वारस इहो एहतजाज कंदा पिया अचूं पर अञा ताईं हुनजो को बि ॾसो पत न पियो आहे। असां चीफ जस्टिस खां आलिमी इदारनि खां इंसानी हक़नि जे समेत जेके गुम कयल क़ौमी कारकुननि उन्हनि खे फौरी तौर ते ज़ाहिर कयो वञे। अगरि उन्हनि ते उहो केस आहे त उनखे कोर्ट में केस ज़ाहिर कयो वञे ऐं न त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। सिंध जे आवाज़ में पंहिंजे धरती जे लाइ आवाज़ु उथारण जे करे ॾोह आहे त पोइ इहो ॾोह सॼी सिंधी क़ौम कंदी थी अचे ऐं इहो ॾोह कंदा रहंदासीं जेको हक़ घुरण ॾोह आहे। बाक़ी न त ॿी सूरत में जे हिनखे आज़ादु न कयो हक़ जे आवाज़ ते पाबंदी हई हुई त असांजो एहतजाज जो सिलसिलो सॼे सिंध में शुरू थींदो। ये बुख हड़ताल असांजो क़ौमी कारकुन स्टूडेंट फेडरेशन जो जिसाब जो सदर गमशाद अली मरी जेको कुझु ॾींहं अॻु में हुनखे तशद्दुद करे उनखे ज़ख़्मी कयो वियो। उन खां पोइ हू हैदराबाद पंहिंजे इलाज लाइ वियो। हैदराबाद खां वापसी ईंदे हालाना के वटि हुनखे खंबे गुम कयो वियो आहे। असीं आला इदारनि खे ऐं इंसानी हुकूक वारनि खे इहा पुरजोश अपील कयूं था त हुनखे जल्द में जल्द ज़ाहिर कयो वञे ऐं जेकॾहिं हुन ते के केस आहिनि त हुनखे कोर्ट में पेश करे हुनखे आज़ादु कयो वञे ऐं जे न त असां एहतजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़ताल जे दायरे खे वधाईंदासीं। बुख हड़ताल जी कैंप जिसाफ़ अॻवान गमशाद अली मरी जेके 3 तारीख़ ते जेको खंबे गुम कयो वियो आहे। हे गमशाद अली मरी पाणी जे केनालनि वारे मामले ते ऐं दरिया ते धारे ख़िलाफ़ ऐं ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ जेके बि तहरीक हली उन में जदोजहद में सभिनीनि खां अॻिते रहियो ऐं सगारी जदोजहद कई उन जे एवज़ उनखे खंबे गुम कयो वियो आहे। असां मुतालबो कयूं था इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे त सिंध अंदरि जेके सियासी कारकुननि खे खंबे गुम करण जो जेको इहो हिकिड़ो हले पियो सिलसिलो हले पियो इनखे रोकियो वञे ऐं हुकुमराननि खे पाबंद कयो वञे। जेके उन्हनि खे अदालतनि में नथो आंदो वञे। गमशाद अली मरी ते को केस आहे को चार्जिस आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। जे उनखे अदालत में न पेश कयो वियो उनखे आज़ादु न कयो वियो त असांजी तहरीक जारी रहंदी ऐं पंहिंजो एहतजाज जारी रखंदा। अगरि को ॾोह आहे त कोट सगोरी में नौजवान गमशाद खे पेश कयो वञे ऐं खेनि आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में बुख हड़ताली कैंप जारी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।